बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आवा शागिर्दन के भली का आवाया आवाजे केमिस्ट्री उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां इल्म कीमिया 9th क्लास स्टार्ट वरितो आहे, जंहिंमें पहिरियों चैप्टर असां पढ़ी रहिया आहियूं। हिन वक्त ताईं पोयनि क्लासनि में जेको कुछ पढ़ियोसीं असां उन में इल्म कीमिया जो तारुफ पढ़ियोसीं त इल्म कीमिया छाखे चइबो आहे। उन खां बाद में असां इल्म कीमिया जे तरक्कीअ जा मुख़्तलिफ़ मराहिल पढ़ियासीं त कहिड़नि कहिड़नि पीरियड्स मां गुज़रंदो इल्म कीमिया असां ताईं पहुतो आहे। उन खां बाद में असां पढ़ियोसीं त इल्म कीमिया जो मुआशरे में कहिड़े क़िस्म जी अहमियत आहे, इल्म कीमिया असांखे मुआशरे में कहिड़े कम अचे थो पियो। शागिर्दो, जीअं ॾींहों ॾींहुं दुनिया तरक्की कंदी वञे पई, नयूं नयूं टेक्नोलॉजीज़ ऐं नवां नवां सिस्टम ईजाद थींदा पिया वञनि त साइंस जे इल्म में तरक्की ऐं वाधारो थींदो पियो वञे। अहिड़े ई नमूने सां इल्म कीमिया जे अंदरि नयुनि खोजनाउनि जी वजह जे करे, नयुनि टेक्नोलॉजीज़, नवनि सिस्टमनि जी वजह जे करे छा पियो थिए त इल्म कीमिया जे पढ़ण में, उनखे हिक जगह ते रखण में खोड़ सारियूं मुश्किलात पैदा पियूं थियनि। पोइ साइंसदाननि इहो महसूस कयो त ही जेको इल्म कीमिया जो इल्म आहे, इन इल्म कीमिया जे इल्म खे मुख़्तलिफ़ हिस्सनि में विरहायो वञे त जीअं उनजी पढ़ाई असांजे लाइ आसान बणिजी सघे। त इन ई हवाले सां इल्म कीमिया खे मुख़्तलिफ़ शाखुनि में विरहायो वियो। इन करे अॼु असां जेको टॉपिक खयो आहे इल्म कीमिया जे अंदरि, उहो आहे असां वटि ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, यानी इल्म कीमिया जूं शाखूं। हूअं त इल्म कीमिया साइंस जी उहा फील्ड आहे, उहो मैदान आहे जंहिंजी जेतिरी स्टडी कई वञे उहा ओतिरी घटि आहे। पर इन ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे साइंसदाननि इल्म कीमिया यानी केमिस्ट्री के 9 अहम शाखुनि में विरहायो आहे। त यानी देयर आर द मेन 9 ब्रांचेस ऑफ द केमिस्ट्री जेके असांजी कोर्स ते मौजूद आहिनि, ऐं अॼु असां उन्हनि 9 ब्रांचुनि जे मुतालिक़ डेफिनेशंस ऐं थोरी थोरी सम्झाणी वठंदासीं त इन्हनि शाखुनि मां मुराद छा आहे। इल्म कीमिया जी जेका पहिरीं शाख अचे थी पई असां वटि, उहा आहे असां वटि तबई केमिस्ट्री। तबई कीमिया, तबई कीमिया जंहिंखे असां अंग्रेजीअ में फिजिकल केमिस्ट्री पिण सॾींदासीं। इंग्लिश जे अंदरि इनखे फिजिकल केमिस्ट्री ऐं सिंधी ॿोलीअ जे अंदरि इनखे असां तबई कीमिया सॾींदासीं। तबई कीमिया फिजिकल केमिस्ट्री छाखे था चऊं पिया? हीअ इल्म कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक़ अहिड़नि क़ाइदनि, कानूननि ऐं उसूलनि सां आहे जिन क़ाइदनि, कानूननि ऐं उसूलनि जे तहत मादे जे अंदरि तब्दीलियूं रूनुमा थियनि थियूं पयूं। वस्फ़ लिखऊंसि त इल्म कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक़ अहिड़नि क़ाइदनि, कानूननि ऐं उसूलनि सां आहे जंहिंजी मदद सां मादे में तब्दीलियूं अचनि थियूं। इहा असां वटि तबई कीमिया यानी फिजिकल केमिस्ट्री जी वस्फ़ यानी डेफिनेशन आहे त हीअ इल्म कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक़, इहे जेके वर्ड आहिनि, हीअ
इल्मे कीमिया जी उहा शाखा है जंहिंजो तअल्लुक़ ये वर्ड इल्मे कीमिया जी हर शाखा जी डेफिनेशन अॻियां लिखबा इन करे ये वर्ड जर्नली तौर ते आउं हिते न लिखिया आहिनि असली जेका डेफिनेशन आहे जेको मवाद आहे जो उहो मूं हिते लिखियो आहे त अहिड़नि क़ाइदनि कानूननि ऐं उसूलनि सां आहे जिन जे तहत मादे जे अंदरि तब्दीलियूं रूनमा थियनि थियूं तब्दीलियूं थियनि थियूं पयूं त उहे कहिड़ा क़ाइदा आहिनि कहिड़ा कानून आहिनि असांजी जेका भी मुकम्मल दुनिया है उहा तब्दीलीअ सां वास्तो रखे थी पई ॾींहों ॾींहुं चेंजिस ईंदियूं वञनि थियूं पयूं मुख़्तलिफ़ शयुनि जे अंदरि कायनात असांजे साम्हूं मादे जो मिसाल आहे इन मैटर जे अंदरि जेके चेंजिस थी रहियूं आहिनि उन्हनि चेंजिस अचण जा भी के उसूल आहिनि के क़ाइदा आहिनि के कानून आहिनि उहे कहिड़ा उसूल आहिनि कहिड़ा क़ाइदा आहिनि कहिड़ा कानून आहिनि इहो असांखे इल्मे कीमिया जी हिकिड़ी शाख यानी तबई कीमिया ॾसींदी त हिननि क़ाइदनि उसूलनि ऐं कानूननि जे तहत मादे जे अंदरि तब्दीलियूं क्रिएट थियनि पयूं मिसाल था वठूं काठ खे बाहि लॻे थी पई जीअं काठ खे बाहि लॻंदी त उन मां खाप ठहंदी उन मां धुओं मिलंदो उन मां कोयलो मिलंदो असांखे उन मां बाहि मिलंदी इहा जेका काठ खे बाहि लॻे थी इहा कहिड़े उसूल जे तहत लॻे थी कहिड़ो कानून आहे इहो कानून असांखे तबई कीमिया ॾसींदी अहिड़े नमूने सां पेट्रोल खे बाहि लॻे थी पई असां वटि अहिड़े नमूने सां लोह खे कट लॻे थी पई अहिड़े नमूने सां मेणबती परी ख़तम थी वञे पई असां जे अंदरि जेके भी ये तब्दीलियूं अचनि पयूं केमिस्ट्रीअ जे अंदरि इहे क़ाइदनि कानूननि ऐं उसूलनि जे तहत ईंदियूं बग़ैर कंहिं क़ाइदे जे बग़ैर कंहिं उसूल जे बग़ैर कंहिं लॉ जे का बि चेंज मैटर जे अंदरि क्रिएट न थींदी उन्हनि लॉज ऐं प्रिंसिपल्स जी जेका असां स्टडी कंदासीं उहा स्टडी असां कंदासीं तबई कीमिया जे अंदरि यानी फिजिकल केमिस्ट्री जे अंदरि इल्मे कीमिया जी जेका ॿी शाखा असां वटि सेकेंड ब्रांच उहा आहे असां वटि नामियाती कीमिया नामियाती कीमिया जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में ऑर्गेनिक केमिस्ट्री पिण सॾींदासीं नामियाती कीमिया असां छा खे था चऊं पिया हाणे नामियाती कीमिया इल्मी कीमिया जी हिकिड़ी वॾी ऐं सभ खां अहम शाखा असां वटि नामियाती कीमिया पुराणे ज़माने खां वठी हलंदी पई अचे असां वटि नामियाती कीमिया जी जेके पुराणी वस्फ़ असां ॻोल्हियूं त उहा वस्फ़ असांखे इहा मिलंदी त नामियाती कीमिया हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक अहिड़नि मुरक्किबनि सां आहे अहिड़नि कंपाउंड सां आहे जेके जानदार शयुनि जे अंदरि मिलनि था यानी हिन शाख जे अंदरि अहिड़ा मुरक्किब जेके जानदार शयुनि जे अंदर मिलन था पिया जानदार शयूं यानी लिविंग थिंग्स जानदार शयुनि में जेके कंपाउंड्स मिलन था उन्हनि कंपाउंड्स जी जेका स्टडी आहे ॼाण आहे मुतालियो आहे उहा ॼाण ऐं स्टडी असांखे नामियाती कीमिया ॾसींदी ऐं इहा जेका डेफिनेशन आहे इहा असां वटि ओल्ड डेफिनेशन आहे पुराणी वस्फ़ आहे नामियाती कीमिया जी हाणे जेका जदीद वस्फ़ आई आहे मॉडर्न डेफिनेशन असां वटि नामियाती कीमिया जी उहा इहा आहे त हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक कार्बन जे मुरक्किबनि सां आहे असां वटि कंहिंसां ताल्लुक आहे असां वटि कार्बन जे मुरक्किबनि सां यानी कार्बन जे मुरक्किबनि वारी जेका वस्फ़ असां वटि उहा जदीद वस्फ़ असां वटि नामियाती कीमिया जी त हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक कार्बन जे मुरक्किबनि सां आहे इल्मी कीमिया जी जेका टी शाख असां वटि उहा आहे असां वटि गैर नामियाती कीमिया नंबर 3 गैर नामियाती कीमिया
जेके असां अंग्रेजीअ में इनऑर्गेनिक केमिस्ट्री पिण सॾींदासीं। गैर नामियाती कीमिया वरी नामियाती कीमिया जे उबतड़ सां छा हो नामियाती कीमिया जे अंदर त अहिड़ा मुरकिब जेके जानदार शयुनि जे अंदर मिलनि था पिया। ऐं गैर नामियाती कीमिया यानी इनऑर्गेनिक केमिस्ट्री हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक अहिड़नि मुरकिबनि सां आहे जेके गैर जानदार शयुनि जे अंदर मिलनि था पिया। यानी लिविंग ऑर्गेनिजम्स जे अंदर जेके कंपाउंड्स मिलंदा उन्हनि कंपाउंड्स जो ताल्लुक असां वटि ऑर्गेनिक केमिस्ट्री यानी नामियाती कीमिया सां आहे। ऐं अहिड़ा कंपाउंड्स जेके नॉन लिविंग ऑर्गेनिजम्स जे अंदर मिलंदा उन्हनि जो ताल्लुक असां वटि गैर नामियाती कीमिया सां आहे। त यानी अहिड़ा मुरकिब जेके गैर जानदार शयुनि जे अंदर अचनि था पिया त अहिड़नि क़िस्मनि जे मुरकिबनि जी स्टडी असां वटि वेंदी गैर नामियाती कीमिया में। इहा टियों नंबर ब्रांच हुई असां वटि इल्मी कीमिया जी। वरी इल्मी कीमिया जी चौथों नंबर जेका ब्रांच आहे असां वटि उहा आहे असां वटि तजज़ियाती कीमिया। तजज़ियाती कीमिया जेके असां अंग्रेजीअ में एनालिटिकल केमिस्ट्री पिण सॾींदासीं। तजज़ियाती कीमिया मां छा मुराद है? मुराद इहा आहे त हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक मुरकिबनि जे अंदर मौजूद अंसरनि जे मिक़दार ऐं मयार सां ताल्लुक आहे। यानी मुरकिबनि जे अंदर मौजूद अंसरनि जे मिक़दार यानी क्वांटिटी ऐं मयार यानी क्वालिटी मयार सां आहे। यानी तजज़ियाती कीमिया जे अंदर एनालिटिकल केमिस्ट्री जे अंदर कीअं पढ़बो त जेके मुरकिब आहिनि उन्हनि जे अंदर जेके अंसर मौजूद आहिनि उन्हनि अंसरनि जो मिक़दार भी चेक कंदासीं मयार भी चेक कंदासीं। यानी क्वालिटी भी पढ़नी आहे क्वांटिटी भी पढ़नी आहे। त क्वांटिटी मां मुराद इहा आहे त केतिरे मिक़दार में उहे अंसर मौजूद आहिनि ऐं मयार मां मुराद आहे त कहिड़े नमूने जा उहे अंसर उन जे अंदर मौजूद आहिनि। एनालिटिकल केमिस्ट्री या मॉडर्न केमिस्ट्री आहे असां वटि इल्मी कीमिया जे अंदर। जहिड़े नमूने सां जीअं असां पंहिंजी ब्लड टेस्ट कराईंदा आहियूं यानी रत जी चकास कराईंदा आहियूं जंहिंमें चेक कराईंदासीं त शुगर केतिरे मिक़दार में ऐं केतिरे मयार में मौजूद आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां पंहिंजी यूरिन टेस्ट यानी पेशाब वारी टेस्ट कराईंदासीं जंहिंमें असांखे इहो मालूम करणो हूंदो त असांजी यूरिन जे अंदर जेको आहे असां वटि कहिड़े क़िस्म जा कंपाउंड्स मौजूद आहिनि ऐं केतिरी क्वांटिटीअ में उहे कंपाउंड्स या एलिमेंट्स मौजूद आहिनि। अहिड़े नमूने सां असां पंहिंजे जिस्म जे अंदर जेके भी टेस्टूं करायूं जिन जे अंदर मौजूद अंसर आहिनि ऐं जिन जे अंदर मौजूद मुरकिबनि जी ॼाण हासिल कयूं त अहिड़े क़िस्म जे मयार ऐं मिक़दार वारी पढ़ाई के छा सॾींदासीं असां तजज़ियाती कीमिया यानी एनालिटिकल केमिस्ट्री सॾींदासीं। इल्मी कीमिया जी पंजो नंबर जेका ब्रांच आहे असां वटि उहा आहे असां वटि जोहरी कीमिया। जोहरी कीमिया जंहिंखे असां न्यूक्लियर केमिस्ट्री सॾींदासीं। जोहरी कीमिया यानी न्यूक्लियर केमिस्ट्री हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे असां वटि जंहिंजो ताल्लुक एटम जे मर्कज़ में थींदड़ कीमियाई तब्दीलियुनि सां आहे।
त जेको एटम आ उन एटम जे अंदर जेको न्यूक्लियस आ यानी मरकज आ उन न्यूक्लियस में केड़े किस्म जो चेंजेस रूनुमा थियन थियूं केड़े किस्म जो तब्दीलियूं अची रहियूं आहिनि उहे तब्दीलियूं जेके मरकज जे अंदर थींदियूं उन्हनि जी ॼाण असांखे जोहरी कीमिया यानी न्यूक्लियर केमिस्ट्री ॾींदी यानी एटम जे मरकज जे अंदर कीमियाई तब्दीलियूं इन्हनि जी ॼाण असांखे न्यूक्लियर केमिस्ट्री जे अंदर मिलंदी जेको भी असां वटि मिसाइल तैयार थियनि पिया जेको भी असां वटि बारूद तैयार थिए पियो जेके भी असां वटि बम तैयार थियनि पिया जेके भी असां वटि बुलेट्स तैयार थियनि पियूं इहो सॼो कमाल असां वटि जोहरी कीमिया यानी न्यूक्लियर केमिस्ट्री जो आहे उन खां अलावा जोहरी कीमिया असांजे जिस्म जे अंदर मुख्तलिफ किस्मनि जे बीमारियुनि खे डायग्नोसिस करण जे लाइ यानी ॻोल्हण जे लाइ पिण कम अचे थी पई छाकाणि त मर्कज़ जे अंदर जॾहिं तब्दीलियूं रूनुमा थींदियूं चेंजिस ईंदियूं कीमियाई अमल ईंदा मर्कज़ जे अंदर त पोइ अहिड़े किस्म जा नवां कंपाउंड्स ठहंदा जिन जी मदद सां असां जिस्म जे अंदर मौजूद लिकियल बीमारियुनि खे आसानीअ सां ॻोल्हे सघूं था पिया त यानी इहो सॼो कमाल असां वटि कंहिंजो आहे जोहरी कीमिया यानी न्यूक्लियर केमिस्ट्री जो आहे इल्मी कीमिया जी 6 नंबर शाख आहे असां वटि हयातियाती कीमिया हयातियाती कीमिया जेके असां अंग्रेजी में सॾींदासीं बायो केमिस्ट्री हयातियाती कीमिया यानी बायो केमिस्ट्री हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक अहिड़नि क़िस्मनि जे कीमियाई अमलनि सां आहे अहिड़नि क़िस्मनि जे कीमियाई तब्दीलियुनि सां आहे जेके लिविंग ऑर्गेनिजम्स जे अंदर तब्दीलियूं रूनुमा थियनि थियूं यानी जानदार शयुनि जे अंदर कहिड़े क़िस्म जा केमिकल रिएक्शंस थी रहिया आहिनि कहिड़े क़िस्म जूं केमिकल चेंजिस थी रहियूं आहिनि उन्हनि लिविंग थिंग्स जे अंदर उन्हनि केमिकल चेंजिस जे मुताबिक़ जेका ॼाण ॾींदी असांखे उहा हयातियाती कीमिया ॾींदी यानी हीअ इल्मी कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक अहिड़नि कीमियाई अमलनि सां आहे कीमियाई अमलनि सां आहे जेके जानदार शयुनि में थियनि था हाणे जानदार शयूं असां वटि ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि हिकिड़ा प्लांट्स आहिनि असां वटि ॿिया एनिमल्स आहिनि असां इंसान बि एनिमल्स वारी कैटेगरी में था अचूं पिया असां पंहिंजो खाधो खाऊं था खाधो हज़म थो थिए पियो साहु खणूं था ऑक्सीजन अंदर थी वञे कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि थी निकिरे पई असांजे जिस्म मां पघर थो निकिरे पियो असांजे जिस्म मां यूरिन यानी पेशाब ख़ारिज थिए थो पियो इहे सभई छा आहिनि इहे सभई केमिकल रिएक्शंस आहिनि जेके इंसान जे जिस्म जे अंदर थियनि था पिया फूड कीअं थो डाइजेस्ट थिए कहिड़े क़िस्म जा केमिकल्स यूज़ था थियनि पिया ऑक्सीजन कार्बन डाइऑक्साइड में कीअं थी मटिजे पई कार्बन डाइऑक्साइड ऑक्सीजन में कीअं थी मटिजे पई रेस्पायरेशन इहो भी केमिकल रिएक्शन आहे असां वटि अहिड़े नमूने सां असांजे जिस्म में यूरिन कीअं थो ॿाहिरि अचे पियो पेशाब कीअं थो थिए पियो किडनीस कीअं थियूं कमु कनि पियूं असांजूं इहो एक्सक्रिएशन यानी नेकाल जो अमल आहे असां वटि जंहिंजी वजह जे करे इहो कमु थिए थो पियो उन खां अलावा ॿूटा सिज जी रोशनीअ में पंहिंजो खाधो पाण तैयार कनि था पिया ॿूटा कहिड़े क़िस्म जा केमिकल यूज़ कनि था पिया जंहिंजे करे सिज जी रोशनीअ में हू पंहिंजो फोटोसिंथेसिस यानी खाधे तैयार करण वारो अमल ज़ियाई अमल यानी रोशनाई तरकीब जेको उठाइनि था पिया उहो कीअं थो थिए पियो इहो भी हिकिड़े क़िस्म जो केमिकल रिएक्शन आहे त यानी चाहे फोटोसिंथेसिस हुजे चाहे डाइजेशन हुजे चाहे रेस्पायरेशन हुजे चाहे ट्रांसपायरेशन हुजे चाहे एक्सक्रिएशन हुजे इहे जेके भी केमिकल रिएक्शंस आहिनि सभई केमिकल रिएक्शंस लिविंग थिंग्स जे अंदर थियनि था ऐं उन जानदार शयुनि जे अंदर अहिड़नि
क़िस्म जे केमियाई अमलनि जी ॼाण जेका ॾींदी असांखे उहा हयातियाती कीमिया यानी बायोकेमिस्ट्री ॾींदी। उन खां अलावा 7 नंबर केमिस्ट्री जी ब्रांच आहे असां वटि सनअती कीमिया। सनअती कीमिया अंग्रेजी में असां सॾींदासीं इंडस्ट्रियल केमिस्ट्री। इंडस्ट्रियल केमिस्ट्री सनअती कीमिया लफ्ज़ मां ई क्लियर थो थिए पियो त हीअ अहिड़े क़िस्म जी का ब्रांच आहे जंहिंजो ताल्लुक इंडस्ट्री सां आहे यानी सनअत सां आहे। त हीअ इल्म कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक अहिड़नि कीमियाई अमलनि सां आहे, अहिड़नि कीमियाई तब्दीलियुनि सां आहे जेके कीमियाई अमल सनअत जे अंदर थियनि था पिया यानी इंडस्ट्री में जेके केमिकल रिएक्शंस थियनि था पिया जंहिंजी मदद सां मुख़्तलिफ़ शयूं ठहनि थियूं पयूं। इहो सॼो कमाल केरु ॾसींदो असांखे सनअती कीमिया यानी इंडस्ट्रियल केमिस्ट्री ॾसींदी। त हीअ इल्म कीमिया जी उहा शाखा आहे जंहिंजो ताल्लुक अहिड़नि कीमियाई अमलनि सां आहे जेके सनअत में थियनि था। सनअत मतलब इंडस्ट्री। सनअत में कीमियाई अमल थियनि था त छा थो थिए, सीमेंट जेको असां माने घरनि खे ठाहिण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं इहो सीमेंट ठहे कीअं थो पियो। चए थो त इहो सीमेंट असां वटि इंडस्ट्री में ठहे थो पियो पर इन सीमेंट खे ठहण जे लाइ केमिकल रिएक्शंस जे प्रोसेस मां गुज़रणो थो पए पियो। उहे कहिड़ा केमिकल रिएक्शंस आहिनि जंहिंजे तहत सीमेंट ठहे थो, इंडस्ट्रियल केमिस्ट्री ॾसींदी असांखे। असां वटि गिलास यानी शीशो अचे थो पियो, इहो शीशो मुख़्तलिफ़ केमिकल रिएक्शंस के प्रोसेस मां क्रॉस थींदो थींदो असां ताईं पहुचे थो पियो। पाउडर कीअं थो ठहे पियो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोडक्ट्स जेके असां इस्तेमालु करे रहिया आहियूं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में, जीअं साबुण आहे असां वटि, जीअं सरफ आहे असां वटि, जीअं शैम्पू आहिनि असां वटि, जीअं क्रीमूं आहिनि असां वटि, जीअं मेडिसिन्स आहिनि असां वटि, इहे सभई जेके बि प्रोसेस आहिनि कहिड़े नमूने सां इहे ठहनि था पिया इंडस्ट्री जे अंदरि मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स, कहिड़े क़िस्म जा केमिकल रिएक्शंस इन्वॉल्व आहिनि इन्हनि रिएक्शंस के कराइण जे लाइ। त इहो सभु कुझु असांखे केरु ॾसींदी, सनअती कीमिया यानी इंडस्ट्रियल केमिस्ट्री। उन खां अलावा 8 नंबर जेका ब्रांच आहे असां वटि इल्म कीमिया जी उहा आहे असां वटि माहौलियाती कीमिया। माहौलियाती कीमिया जेके असां अंग्रेजीअ में एनवायरमेंटल पिण सॾींदासीं, एनवायरमेंटल केमिस्ट्री। माहौलियाती कीमिया यानी एनवायरमेंट लफ्ज़ मां ई ख़बर थी पवे पई त हीअ कुझु अहिड़े क़िस्म जी ब्रांच आहे जेका ॼाण ॾींदी असांखे माहौल जे मुतइलिक़ यानी एनवायरमेंट जे मुतइलिक़। त माहौलियाती कीमिया हीअ इल्म कीमिया जी उहा शाख आहे जंहिंजो ताल्लुक अहिड़नि कीमियाई अमलनि सां आहे जेके माहौल जे अंदर थियनि था पिया यानी अहिड़नि कीमियाई अमलनि सां आहे जेके माहौल जे अंदर थियनि था ऐं उन्हनि जो असर जानदार ऐं गैर जानदार शयुनि ते थिए थो। यानी एनवायरमेंटल केमिस्ट्री माहौलियाती कीमिया जो ताल्लुक अहिड़नि क़िस्म जी केमिकल रिएक्शन सां आहे जेके एनवायरमेंट में थी रहिया आहिनि, माहौल में थी रहिया आहिनि। रुगो माहौल में उहे रिएक्शंस क्रिएट न थींदा पर उन्हनि जो असर बि थींदो, इफेक्ट थींदो, लिविंग ऑर्गेनिजम्स ते बि असर थींदो, नॉन लिविंग ऑर्गेनिजम्स ते बि असर थींदो। त उहे कहिड़े क़िस्म जा केमिकल रिएक्शंस आहिनि, कीअं था माहौल जे अंदरि थियनि, उन्हनि जो असर कीअं जानदार ऐं गैर जानदार शयुनि ते थो थिए पियो। त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे मुतइलिक़ जेका ॼाण मिलंदी असांखे उहा माहौलियाती कीमिया जे अंदरि मिलंदी।
तवा कने कने ॾिसंदा आहियो त असांजे माहौल में अहिड़े क़िस्म जी बारिश वसंदी आहे जे बारिश जी वजह जे करे असांखे ख़ारिश थी वेंदी आहे, जिस्म ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा दाणा निकिरणु शुरू कंदा आहिनि। पोइ चाहे इन बारिश जी वजह जे करे त इहो कीअं थो थिए पियो, माहौल में अहिड़े क़िस्म जा केमिकल रिएक्शंस थी विया आहिनि जंहिंजी वजह जे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जी तेज़ाबियत मींहं जे पाणीअ में शामिल थी वई आहे। जॾहिं असां उन मींहं जे पाणीअ में विहतासीं या जॾहिं असां उहो मींहं जो पाणी असांजे मथां आयो त यकदम असांजे स्किन सां उन पाणीअ रिएक्शन ॾेखारियो। जहिड़े नमूने सां फैक्ट्रियुनि मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा धुआं निकिरनि था, फैक्ट्रियुनि जा बेकार मादा जॾहिं माहौल में पखिड़जनि था पिया, गाॾियुनि जे साइलेंसर मां निकिरंदड़ जेको धुओं आहे इन सभई असांजे माहौल खे गदिलो करे रहिया आहिनि, पॉल्यूशन क्रिएट थी रही आहे असां वटि। त इहा कीअं थी थिए पई, छा तो फैक्ट्रियुनि जे धुएं में मौजूद आहे, साइलेंसर में छा मौजूद आहे, फैक्ट्रियुनि मां जेको ख़राब मादो ॿाहिरि थो निकिरे उन में कहिड़े क़िस्म जा केमिकल्स आहिनि, मींहं जे पाणीअ में छा हो जे असांखे ख़ारिश कराई, छा हो मींहं जे पाणीअ में जंहिंजे करे असांजे जिस्म जे मथां दाणा निकिरी आया। त इहे सभई केमिकल चेंजिस आहिनि, कीमियाई तब्दीलियूं आहिनि जेके इन्वायरमेंट जे अंदरि थियनि थियूं ऐं इन इन्वायरमेंट में हुजण जी वजह जे करे इन्हनि जो असर जानदार ऐं गैर जानदार ॿिन्हिनि शयुनि ते थो थिए पियो। अहिड़े क़िस्म जे तब्दीली जे मुतलिक़ जेका ॼाण मिलंदी असांखे उहा माहौलियाती कीमिया मां मिलंदी असांखे। हाणे बाक़ी आख़िरी ब्रांच आहे असां वटि इल्मी कीमिया जी, नंबर 9 ब्रांच आहे असां वटि पॉलीमेरिक केमिस्ट्री। पॉलीमेरिक कीमिया अंग्रेजी सन्यासीं पॉलीमेरिक केमिस्ट्री। जहिड़े नमूने सां नामियाती कीमिया आहे असां वटि, जहिड़े नमूने सां एनालिटिकल केमिस्ट्री आहे असां वटि, अहिड़े ई नमूने सां पॉलीमेरिक केमिस्ट्री बि असां वटि इल्मी कीमिया जी वॾे में वॾी मॉडर्न ब्रांच आहे असां वटि। पॉलीमेरिक कीमिया जी मदद सां हिन में हिकिड़ो प्रोसेस थींदो आहे जंहिं प्रोसेस जो नालो रखंदा आहियूं असां पॉलीमराइज़ेशन वारो प्रोसेस। पॉलीमराइज़ेशन वारो अमल, पॉलीमराइज़ेशन वारे अमल में छा थींदो आहे, हिन अमल में नंढियूं नंढियूं शयूं पाण में मिली करे तमामु वॾियूं शयूं ठाहींदियूं आहिनि। जहिड़े नमूने सां चेन आहे असां वटि, चेन तॾहिं वॾी थींदी वेंदी जॾहिं कड़ी कड़ी असां मिलंदी वेंदी त चेन छा थींदी वेंदी असां वटि वॾी थींदी वेंदी। त पॉलीमराइज़ेशन में बि अहिड़े क़िस्म जो कमु आहे त नंढा नंढा एटम्स, नंढा नंढा मॉलिक्यूल्स पाण में मिली करे तमामु वॾा मॉलिक्यूल ठाहींदा, वॾियूं चेन्स ठाहींदा। त अहिड़े क़िस्म जी जेका ॼाण मिलंदी असांखे उहा पॉलीमेरिक केमिस्ट्री जी मदद सां मिलंदी असांखे। पीवीसी यानी पॉलीविनाइल क्लोराइड के पीवीसी जूं तारूं आहिनि असां वटि, प्लास्टिक जा वॾा पाइप अचनि था असां वटि, प्लास्टिक जूं शीट्स अचनि थियूं असां वटि, रील जो धागो अचे थो पियो असां वटि, असां जेके कपिड़ा पाता आहिनि इहे सभई जेके इजादात आहिनि असां वटि इहे विद द हेल्प ऑफ पॉलीमेरिक केमिस्ट्री जी मदद सां अचनि था पिया। पीवीसी असांखे खपे थी 3 मीटर 4 मीटर 10 मीटर 5 मीटर, पर पीवीसी जो पूरो वॾो वीटो ईंदो आहे जंहिंमें 90 खां 100 मीटर ताईं तार मौजूद हूंदी आहे। रील जो धागो बज़ाहिर त रील नंढो नज़र ईंदो आहे, पर जॾहिं खोलींदासीं त इन जो धागो इलाही सारनि मीटरनि ताईं मुश्तमिल हूंदो आहे। ही कपिड़ा जेके असां पाता आहिनि बाज़ार मां कपिड़ा त 6 या 7 मीटर वठंदासीं असां, पर दुकानदार वटि इहो कपिड़ो थाननि जी सूरत में मौजूद आहे, यानी इहो कपिड़ो हिक ई लाइन में हली रहियो आहे, धागो हिकिड़ी डिज़ाइन जो हली रहियो आहे, पाइप हिकिड़े ई नमूने जो हली रहियो आहे, पीवीसी जी वायर हिकिड़े नमूने हली रही आहे, किथे को बि गंढ कोन्हे को, किथे को बि जोड़ कोन्हे। इहो सभु वजूद में कीअं थो अचे पियो, इन जो जेको तरीक़ेकार आहे उन तरीक़ेकार जो नालो असां वटि पॉलीमराइज़ेशन आहे, जंहिंमें नंढा नंढा मॉलिक्यूल मिलंदा वेंदा त तमामु वॾा मॉलिक्यूल ठहंदा वेंदा। हीअ असां वटि मॉडर्न केमिस्ट्री में हीअ ब्रांच असां वटि काम थिए थी पई। त यानी चवण जो मक़सदु इहो आहे त इल्मे कीमिया असां वटि
खोड़ सारन ब्रांचेस में तकसीम थियल विरायल जिन मंजा मेजर ही 9 ब्रांचेस आहिनि असां वटि तबई कीमिया, नामियाती कीमिया, गैर नामियाती कीमिया, तजज़ियाती कीमिया, जोहरी कीमिया, हयातियाती कीमिया, सनअती कीमिया, माहौलियाती कीमिया ऐं पॉलीमेरिक कीमिया। इन 9 ब्रांचेस में इल्मी कीमिया के विराए असां इल्मी कीमिया जे कम के तमाम घणो आसान ऐं सोलो करे छॾियोसीं त हाणे जहिड़ी बि ॼाण शइ जे मुतलिक़ ॼाण घुर्बल हूंदी असांखे असां सॼी केमिस्ट्री खे न जाचींदासीं पर फ़क़त उन फील्ड में हलंदासीं। जेकॾहिं लिविंग थिंग्स जे अंदर कंहिं क़िस्म जी तब्दीलियुनि खे ॾिसणो आहे त डायरेक्ट असां बायो केमिस्ट्री यानी हयातियाती कीमिया ते हलंदासीं। कार्बन जे मुरक्कबनि जे मुतलिक़ ॼाण हासिल करणी आहे त डायरेक्ट असां नामियाती कीमिया ते हलंदासीं। रत जी चकास कराइणी आहे, यूरिन जी चकास कराइणी आहे, असांखे पंहिंजे बोन्स जे अंदर केतिरो कैल्शियम ऐं मैग्नीशियम मौजूद आहे इन जी चकास कराइणी आहे त डायरेक्ट असां नामियाती कीमिया ते हलंदासीं। त इल्मी कीमिया के मुख्तलिफ शाखुनि में विराए करे इन के इलाही सारो आसान बनायो वियो त जीअं इल्मी कीमिया जो इल्म तमाम घणो आसान ऐं सोलो थी सके। ऐं उम्मीद थो कयां पियो त अॼोको जेको मुंहिंजो लेक्चर आहे तव्हां मुकमल नमूने सां सम्झी वरितो हूंदो। ही हुयूं असां वटि इल्मी कीमिया जूं शाखूं। इंशाअल्लाह ताला असां सुभाणे वरी हिकिड़ो नओं टॉपिक खणी करे अॻिते हलंदासीं। थैंक यू वेरी मच।